नहमदु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अल्हम्दुलिल्लाह सतों पारो ख़त्म थियो। असां अॼु शुरू कंदासीं 8हों सिपारो। सूरत अनाम ई कंटिन्यू थी रही आहे ऐं हिन जो रुकू नंबर आहे सूरह अनाम जो रुकू नंबर 14। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाह जे नाले सां तर्जुमो। वलो ऐं अगरचा अन्नना बिलाशुबा असीं या यकीनन असां नज़लना नाज़िल कयो असां इलैहिम उन्हनि जी तरफ़ नाज़िल कयूं हा, यानी अल्लाह ताला फ़रमाए रहिया आहिनि अगरि असां नाज़िल कयूं हा उन्हनि जी तरफ़ यानी मुशरिकीन मक्का जी तरफ़। इन खां पहिरीं वारी आयत में जेके जिन क़स्मूं खाई चयो त अगरि असांजे अॻियां के मौजज़ा या निशानियूं अचनि त असीं ईमान आणींदासीं। अल्लाह ताला फ़रमाए रहिया आहिनि त अगरि बेशक असीं नाज़िल कयूं हा इन्हनि जी तरफ़ अल मलाइकत फ़रिश्तनि खे वकल्लमहुमुल मौता ऐं कलाम कनि हा या ॻाल्हाइनि हा इन्हनि सां मुर्दा व हशरना ऐं असां जमा करियूं हा अलैहिम इन्हनि ते या इन्हनि जे अॻियां कुल शैइन हर शइ खे उबलनि साम्हूं इन्हनि जे यानी सभु निशानियूं बि इन्हनि जे साम्हूं अची वञनि हा। मां कानू न हुजनि हा इहे लियुमिनू के इहे ईमान आणनि यानी तॾहिं बि इहे ईमान न आणनि हा इला मगर ऐं यशा अल्लाह मगर इहो त अगरि चाहे हा अल्लाह चाहे अल्लाह यानी अगरि अल्लाह जो इज़्न हुजे। वलाकिन ऐं लेकिन अक्सर हुम अक्सरियत इन्हनि जी यजहलून जहालत खां कमु वठी रही आहे। वकज़ालिक ऐं अहिड़ी तरह जअलना असां ठाहिया लिकुल्ली नबियन वास्ते हर नबी जे अदुवन दुश्मन शयातीन शैतान अल इंसी इंसाननि मां वल जिन्नी ऐं जिननि मां यू ही जेके विझनि था बाद हूं बाज़ इन्हनि जा इला बादिन तरफ़ बाज़ जी यानी वसवसा विझण दिलि में बाज़ इन्हनि जा बाज़ जे दिलि में विझनि था। ज़ुख़रुफ़ल क़ौलु यानी ॻाल्हि खे ख़ूबसूरत बनाए करे ग़ुरूरन धोखे ॾियण जे लाइ। वलो शाह ऐं अगरि चाहे हा रबुक रब तव्हांजो मां फ़अलूहु न इहे कनि हा इहो मां फ़अलू न इहो कमु हू कनि हा। फ़दरहुम पर छॾे ॾियो इन्हनि खे व मां यफ़्तरून ऐं जेको कुझु इहे घड़े रहिया आहिनि। वली तस्ग़ा ताके माइल थी वञनि इलेही यानी उन कूड़ जी तरफ़ जेको उन ॻाल्हि खे ख़ूबसूरत ठाहे धोखे ॾियण लाइ करे आहिनि ताके माइल थी वञनि उन्हनि जी तरफ़। अफ़ईदतुल लज़ीन दिलि उन्हनि माण्हुनि जा ला युमिनून जेके ईमान नथा आणनि बिल आख़िरती आख़िरत ते। वली यरदोहु ताके राज़ी थी वञनि उहे हू राज़ी थी वञनि उन कूड़ी ॻाल्हि खां। वली यक़्तरिफ़ू ऐं ताके उहे कंदा रहनि जेके उहे बुरा कम करे रहिया आहिनि मां जेके हुम उहे मुक़्तरिफ़ून कम करे रहिया आहिनि। अफ़ग़ैरल्लाही छा पोइ अल्लाह खां सिवा अबतग़ी आऊं तलाश कयां हकमन को हाकिम वहुवल लज़ी ऐं हालांकि उहो ई आहे जंहिं अज़ल नाज़िल कयो इलैकुम तव्हांजी तरफ़ अल किताब मुफ़स्सिला यानी क़ुरान खे नाज़िल कयो तव्हांजी तरफ़ मुफ़स्सिला तफ़सील सां खोले वाज़े करे। वल्लज़ीन ऐं उहे माण्हू जेके जिन खे आतईनाहुमुल किताब असां ॾिनी उन्हनि खे किताब यालमून उहे ॼाणनि था अन्नहू यकीनन इहा छा यानी क़ुरान मुनज़्ज़लुन मिन रब्बिक नाज़िल शुदा आहे तव्हांजे रब जी तरफ़ां यानी बेशक इहा नाज़िल करदा आहे मिन रब्बिक तव्हांजे रब जी तरफ़ां बिल हक़ सां गॾु। फला तकूनन पस न तव्हां थिजो
मिनल मुमतरीन शक करण वारनि मां। वतमत ऐं मुकमल आहे कलीमतू ॻाल्हि रबिक रब तव्हांजे रब जी सिदक़न सिदक़ ते मुश्तमिल यानी सची व अदिला ऐं इंसाफ़ ते मबनी। ला मुबद्दिल न आहे को बदिलण वारो या तब्दील करण वारो ली कलिमात ई हुन जी ॻाल्हियुनि खे कंहिंजे अल्लाह ताला जे कलाम खे। वहुअ समीउल अलीम ऐं वहुअ समीउल ऐं उहो ई आहे जेको ख़ूब ॿुधण वारो आहे अल अलीम सभु कुझु ॼाणण वारो आहे। व इन ऐं अगरि तुतिय अक्सर तव्हां इताद कंदा अक्सरियत जी मन फिल अर्द जेके ज़मीन में आहिनि युदिल्लूक उहे गुमराह करे छॾींदा तव्हांखे अन सबीलिल्लाही अल्लाह ताला जी राह खां। इन न आहिनि इहे यत्तबिऊन पर पैरवी करे रहिया आहिनि इहे इल्लज़न पर छाजी गुमान जी यानी जेके ख़्याली पुलाव हूंदा आहिनि न गुमाननि जी पैरवी करे रहिया आहिनि। व इन हुम ऐं न आहिनि इहे इला पर यख़रुसून कयास आरायूं पिया कनि ऐं सिर्फ़ु कयास आरायुनि में ई मगन आहिनि। इन बेशक रबक रब तव्हांजो हू आलमो हू सभु कुझु ॼाणे थो। मई यदिल्लू केरु आहे जेको भटकियल आहे वहूअ अनसबीली हुन जे रस्ते खां वहूअ ऐं उहो ई आहे आलमो ख़ूब ॼाणण वारो बिलमुहतदीन हिदायत वारनि खे। फ़कुलू पस खाओ मिम्मा उन मां ज़ुकिर स्मुल्लाही ज़िकिर कयो वियो नालो अल्लाह जो अलही जंहिं ते इन अगरि कुंतुम आयो तव्हां बि आयात ई हुन जी आयात ते मुमिनीन ईमान रखण वारा। वमा लकुम ऐं छा आहे तव्हांखे अल्लाह इहो के न तअकुलू तव्हां खाओ मिम्मा उन मां ज़ुकिर स्मुल्लाही जंहिं ते ज़िकिर कयो नालो अल्लाह जो अलही जंहिंजे मथां वक़द ऐं तहक़ीक़ फ़सला खोले बयानु कयो तफ़सील सां लकुम तव्हांजे लाइ मां हर्रम जेको न हराम कयो अलैकुम तव्हां ते इल्ला सिवाए मतुरिरतुम उन हालत में कि तव्हां मजबूर कया वञो इलही उन जी तरफ़। व इन ऐं बेशक कसीरन घणी तादाद जेका माण्हुनि जी आहिनि लयुदिल्लून के उन्हनि जो छा मक़सदु आहे कि उहे बेकाइनि था यानी भटकाइनि था माण्हुनि खे बि अहवाइहिम पंहिंजी ख़्वाहिशात सां बग़ैर इल्म बग़ैर कंहिं इल्म जे। इन बेशक रबक रब तव्हांजो उहो ई आहे आलमो ख़ूब ॼाणण वारो बिलमुअतदीन हद खां जेके अॻियां वधनि था हदुनि खां पार करण वारनि खे। वज़रू ऐं तव्हां छॾे ॾियो ज़ाहिरल इस्मी ज़ाहिर गुनाह जो व बातिनहू ऐं पोशीदा गुनाह। इन्नल लज़ीन बेशक उहे माण्हू जेके यकसिबून जेके कमाई कनि था या जेके उहे अमल करे रहिया आहिनि अल इस्म गुनाह जा कम जेके उहे करे रहिया आहिनि सयुजज़ोन अनक़रीब उन्हनि खे जज़ा ॾिनी वेंदी अनक़रीब उहे बदिलो ॾिना वेंदा बिमा उन सां गॾु या उहो हुन जो जेको कानू हुआ उहे या आहिनि उहे यक़्तरिफ़ून जेके उहे गुनाह करे रहिया आहिनि उन्हनि जो अनक़रीब बदिलो ॾिना वेंदा। वला ऐं न तअकुलू तव्हां खाओ मिम्मा उन मां लम न युज़करिस्मुल्लाही न ज़िक्र कयो नालो अल्लाह जो अलही जंहिंजे मथां व इन्नहू ऐं बिलाशुबा इहो लफ़िस्क अलबत्ता इहो फ़िस्क यानी गुनाह आहे। व इन ऐं बेशक अशयातीन शैतान जेके आहिनि लयूहून अलबत्ता उहे जेके दिलि में शुभात पैदा कनि था यानी वसवसा विझनि था इला औलियाइहिम तरफ़ पंहिंजे दोस्तनि जे लियुजादिलूकुम ताकी उहे गुमराह कनि या झगड़ो कनि तव्हां सां। व इन ऐं अगरि अतअतुमूहुम अगरि तव्हां पैरवी कंदा इन्हनि जी इन्नकुम त पोइ बेशक तव्हां बि लमुशरिकून अलबत्ता मुशरिक थी वेंदा।
सुब्हानकल्लाहुम्मा व बिहम्दिक अशहदु अल्ला इलाहा इल्ला अंत अस्तगफिरुका व अतूबु इलैक। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।